खुदाबाद सखी बादशाह की दरगाह के पको रस्तो न होने सबब ज़ायरीन फ़कीर ऐं फ़नकार मायूसी जो शिकार आहिनि। रिपोर्ट कर रहा है मुबीन पंवर। खुदाबाद मौसीकी रूह जी ग़िज़ा हिन बेरहम दौर जे परेशानी आलम में इंसान महांगाई बुख बदाली बेरोज़गारी ॿियनि मसइलनि खे दिलि में रखी अॼु जो इंसान पंहिंजे रूह खे राहत ॾियण लाइ दरगाहनि ते थींदड़ फ़ुक़राई राह ॿुधी पंहिंजे रूह खे राहत ॾियण लॻा। उन्हनि दरगाहनि मां खुदाबाद सखी बादशाह जी दरगाह पिणु आहे जिते सदियुनि खां मेला मलाखड़ा लॻंदा हुआ, पर वक़्त जे बेरहम लहरुनि सां सभु कुझु ख़तमु थी वियो। पर रूह जी ग़िज़ा मौसीकी जा कलाम अवाम जी दिलनि खे सुकून ॾियण लॻा। हिन दरगाह ते हर जुमे जी निमाज़ बैदि सूफ़ी फ़नकारनि जी राग विराग जी महफ़िल अॼु बि पंहिंजे उरूज ते आहे, जॾहिं त सूफ़ी फ़नकार कलाम ॿुधाए संदनि दिलनि खे राहत ॾींदा आहिनि। बदकिस्मतीअ सां दरगाह जो रस्तो पको न थी सघियो, जॾहिं त पुश्त पुश्त हिन दरगाह जी ख़िदमतगारनि पारां हर जुमे ते लंगर तक़सीम कंदा रहनि था। तक़रीबन मूंखे 2 साल खनि थी विया आहिनि हिन दरगाह ते, सखी बादशाह शहनशाह जी दरगाह आहे ऐं हिते काफ़ी ॿियनि बि दरगाहनि ते असां वञूं था, पर हिते जो निज़ाम वरी हर जुमे ते राग विराग थिए थो, फ़ुक़राई राग विराग थिए थो। हिते सुकून आहे ऐं रूह खे राहत वारी महफ़िल हले थी, फ़ुक़राई रंग आहे ऐं असां हर हफ़्ते अचूं था ड्यूटी ॾियणु सखी बादशाह। 40 साल थी विया आहिनि, मां 20 सालनि मां जुॻायूं था हिते असां अचूं था। हिते सचल फ़क़ीर सूमल फ़क़ीर हिते 8 ॾींहं मलाखड़ो लॻंदो हो, वॾा वॾा कराचीअ खां ईंदा हुआ जेके हिते मल विढ़ंदा हुआ। पोइ इहे कचहरी पोइ थी जॾहिं मलहनि खां पोइ वरी इहो फ़क़ीर आई राग चालू छो। त हीअ दुनिया जी उहा पहिरीं ऐं आख़िरी दरगाह आहे जेका लॉकडाउन में बि बंदि न थी। हिते जो जेको इहो कचहरो थींदो रहे थो, कचहरे में हिते जेको आहे सो राग रंग थो थिए। अॻ में हिन खां पहिरियों जेको आहे सो अदा मल मलाखड़े जो थींदो हो प्रोग्राम, मेलो हूंदो हो, पाण साईं जेको आहे सो उन शइ खे ख़तमु करे छॾियो। हाणे फ़क़ति ई फ़क़ति 8 ॾींहं जेको जुमे जे ॾींहुं 2 बजे खां वठी ऐं शाम जो 6 बजे ताईं हीअ कचहरी हलंदी आहे। बादशाह दरगाह आहे ऐं हिन ते जेको आहे सो हर हफ़्ते ते मौसीक़ी थींदी आहे। माना सभु को माण्हू पंहिंजो पाण ईंदो आहे ऐं पंहिंजी महबत वठी हली वेंदो आहे। ऐं हीअ असांजा वॾा पढ़ ॾाढा बि जेको आहे सो हिन ते जेको आहे सो हिन राग ते ईंदा हुआ। ऐं हिन साईं सखी बादशाह जी पुराणी दरगाह आहे ऐं हिन ते सदाईं मेला मलाखड़ा ऐं राग रूप थींदो रहियो आहे अमन मान सां। खपे सखी बादशाह साईं लाइ ऐं असांखे रोड खपे ऐं बिजली खपे। कुझु वॾनि खां ॿुधंदा हुआसीं त हिते मेला मलाखड़ा कोॾी कोॾी रांदियूं पिणु थींदियूं हुयूं, पोइ वक़्त जे हिसाब सां वक़्त जी नोयत सां उहे शयूं बंदि थियूं। बाक़ी जुमे जुमे जो सिलसिलो हलंदो रहे थो, जिते सिंध जा मशहूरु फ़नकार अची हाज़िरी भरे वेंदा आहिनि, जंहिंमें नगर न्याज़ हर जुमे ते थींदो आहे निमाज़ खां बैदि में। तारीख़ दरगाह ते केतिरे सालनि खां ख़िदमत कंदड़ फ़क़ीरनि फ़नकारनि ज़ाहिरनि जा वीचार ॿुधा, जिन में फ़क़ीरनि वज़ीर आला सिंध MP जोही MNA दादू जोही खां मुतालबो कयो त दरगाह जी ॿियनि ज़रूरत सां गॾु रोड जी सहूलियत ॾिनी वञे। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ TV न्यूज़ खुदा।